अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। इन वक्त असी मौजूद आहियूं गोठ मेहराब शाही में। मुसां गॾु बसर जा तमाम बेहतरीन ऐं प्रोग्रेसिव ज़मींदार साईं शौकत शाही साहब मौजूद आहिनि। शौकत शाही साहब वटि असां जेका आहे अॼु खां 8 ॾींहं अॻु में इहो बसर तव्हांखे ॾेखारियूं पिया। इहो बसर मां ॾिसो पिया, इन बसर में बुख जेका आहे मथां कड़ब बिल्कुलु ख़तमु थी वई हुई ऐं सफ़ा जेका आहे सड़ी वई हुई। माना हिन में हाल बिल्कुलु कोन हो ऐं बसर ॾिसण में परे ईअं त माना जीअं बाक़ाइदा सड़ियल बसर हुजे। उन खां पोइ शौकत शाही साहब जेको आहे हिन में FMC जी केटालिस इस्तेमालु कई आहे। असीं तारुफ़ बि कराईंदासीं ऐं साईं साहब जी ॻाल्हि बि करायूं था त साईं कीअं केटालिस खे पायो आहे, इस्तेमालु करण खां उनजा कहिड़ा रिज़ल्ट ऐं कहिड़ा फ़ाइदा मिलिया। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं पंहिंजी पहिरीं पंहिंजो तारुफ़ करायो। शौकत शाही, शौकत शाही गोठ मेहराब शाही। गोठ में सर पाण वटि बसर घणो कयल आहे? 80 एकड़ खन कयल आहे। 80 एकड़, जंहिंमें हीउ पछाड़े में पछाड़ो जंहिं बसर ते पाण बीठा लास्ट आहे। लास्ट सभिनी खां बसर पंहिंजो ही आहे। त इन बसर में अवां केटालिस इस्तेमालु कई। हाँ, इन खां पहिरीं कहिड़ी हालत हुई बसर जी, छा पोजीशन हुई? पहिरीं ख़तमु हो, सफ़ा हेठि लॻो पियो। सफ़ा हेॾो लॻो पियो, हा। फिको लॻो पियो। उन खां पोइ जेको आहे ही केटालिस तव्हां ते इस्तेमालु कई 2 लीटर खंदी में। खंदी में, उन खां पोइ ही मोशन करे। माशाल्लाह, उन खां पोइ अवां जो माना चवणु आहे त हीउ ॾिसो केतिरा आहिनि नवापन कढिया आहिनि बाक़ाइदा। ऐं जेका कड़ब हाणे ठहे पियो, बाक़ाइदा कड़ब ठहे पई, नओं पियो थिए। ऐं इंशाल्लाह ही तव्हांखे जेको आहे पंडित केॾा खयो हुजे बाक़ाइदा। ऐं पिती में का फ़र्क़ु पियो आहे पहिरीं खां 8 ॾींहंनि में? जाम पियो आहे, जाम, माना पिती में जाम फ़र्क़ु पियो आहे। माशाल्लाह, शौकत शाही साहब वटि जेका केटालिस इस्तेमालु थी आहे ऐं उते पिती में तमामु वधीक असरु पियो आहे, वॾी थी आहे। ऐं गॾोगॾु जेका आहे नई जेका कच आहे उहा बि अवां बसर में ॾिसी सघो था। शौकत शाही साहब वटि असां मौजूदु आहियूं। सर त केटालिस्ट तव्हां ॾिनी आहे, असल में यकीनन तव्हां जेका ॿियनि कंपनी जा पोटाश इस्तेमालु कया हूंदा, त एतिरो क्विक रिज़ल्ट ॿिए के पोटाश में तव्हांखे मिलियो हुजे पहिरीं? न हिन में वधीक इहो माना तेज़ रिज़ल्ट आहे बाक़ाइदा। वॾी महिरबानी शौकत शाही साहब, वॾी महिरबानी।